अस्सलाम वालेकुम नाज़रीन। धरती टीवी जे पारां मां आहियां मुंहिंजो मेज़बान फयाज़ नाइज। नाज़रीन, सिंधी समाज के हवाले से काफ़ी मौज़ू मुख़्तलिफ़ वक़्तनि ते बहस हेठि रहनि था। मुख़्तलिफ़ तनक़ीदूं थींदियूं रहनि थियूं। सिंधी समाज में माण्हुनि वटि फिलंथ्रापी लाइ, माण्हुनि जी भलाई जे लाइ, इदारा साज़ी जे लाइ असां वटि ॾांव कोन्हे। सिंधी माण्हू उन तरफ़ नथा वञनि, पर असां जो समाज मजमूई तौर ते ईअं कोन्हे। तोड़े जो असांजी तारीख़ कंहिं ज़माने में केतिरियूं ई अस्पतालूं, केतिरा ई स्कूल जेके असांजे विरहाङे खां पहिरें हिंदू जेके सिंधी हितां लॾे वञण खां पहिरें हलाईंदा हुआ, पर पोइ 47 जे विरहाङे खां पोइ उहो रुझान कुझु तोड़े जो घटि थियो, पर जीअं चवंदा आहिनि त मुकमिल तौरु ख़तमु न थियो। इसरा यूनिवर्सिटी हैदराबाद पाकिस्तान जे अंदरि हिकिड़ो वॾो नालो वो इदारो ठहियो, जंहिंमें सभिनी सिंधी माण्हुनि उन इदारे जे अंदरि कंट्रीब्यूट कयो। उहो इदारो उन पंहिंजो नालो कमायो, उन इदारे ख़िदमत कई, तइलीम ऐं सिहत जे मैदान में हुन इदारे काफ़ी कंट्रीब्यूट कयो। पर बदकिस्मती सां उहो इदारो हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे तज़ादनि जो शिकार आहे। अॼोके प्रोग्राम में असां गुफ़्तगू करण लाइ उन इदारे जे चांसलर प्रोफेसर डॉक्टर हमीदुल्ला काज़ी साहब जन खे दावत ॾिनी आहे। काज़ी साहब सां अॼु काफ़ी अरसे खां पोइ मुलाक़ात थी आहे, पर यूनिवर्सिटी में मेहरान यूनिवर्सिटी में जॾहिं हू इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंट में पढ़ंदा हुआ तॾहिं मां बि सिविल डिपार्टमेंट में पढ़ंदो हुयुसि। ऐं काज़ी साहब जेका आहिनि तमामु उन वक़्तु बि हिकिड़ा ब्रिलियंट स्टूडेंट यूनिवर्सिटी जा काउंट थींदा हुआ। ऐं पोइ काज़ी साहब जेके आहिनि उहे मास्टर्स करण लाइ अमेरिका जी इंडियाना रियासत जी हिकिड़ी यूनिवर्सिटी पर्डू यूनिवर्सिटी में हलिया विया। उतां खां पोइ बि हुन जो जेको इल्म सां लॻाव हो उन उते ख़तमु न थियो। पोइ हू PhD करणु थाईलैंड हलिया विया, जितां एशियन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी जेको आहे उनमें आर्टिफिशियल इंटेलिजेंस में उन्हनि PhD कई आहे। उन सां गॾोगॾु अॼोके प्रोग्राम में असांखे जेका आहे ॿिया महिमान बि आहिनि। उहे आर्ज़ी तरह ते वाइस चांसलर जो पंहिंजो जा फ़राइज़ सरअंजाम पिया ॾियनि हिन वक़्तु यूनिवर्सिटी में, प्रोफेसर डॉक्टर अहमद वलीउल्लाह काज़ी साहब। ऐं डॉक्टर साहब जेको आहिनि उन में जेको आहे PhD अमेरिका जी स्टेट यूनिवर्सिटी ऑफ न्यूयॉर्क जेका आहे उतां खां उन्हनि PhD कई आहे। ऐं उहे बि पंहिंजा ज़ाहिरा हिकिड़ा इंतिहाई पढ़िया लिखिया माण्हू आहिनि। ॿिनि एॾनि पढ़ियल लिखियल माण्हुनि सां गुफ़्तगू कंदासूं। ऐं जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त मौज़ू बहस जेको आहे उहो हिकिड़े हवाले सां तकलीफ़ ॾींदड़ आहे, हिकिड़े हवाले सां उत्साहींदड़ आहे। उत्साहींदड़ इहा त एॾो वॾो इदारो असांजे माण्हुनि ठाहियो, ऐं पर हाणे जेको आहे उहो तज़ादनि जो शिकार आहे। गुफ़्तगू कंदासूं, कोशिशि कंदासूं त हिन सॼे मामले खे सम्झूं, तव्हां आम माण्हुनि ताईं उनजी सम्झ पहुचाइण जी कोशिशि कयूं। ऐं थी सघे त उन मां के अहिड़ा रस्ता के घस निकिरनि, को अहिड़ो रस्तो निकिरे जंहिंमें हीउ इदारो वरी पंहिंजे उन आब ताब सां, जाहो जलाल सां तरक़ी जे ऐं ख़िदमत जे कम में गामज़न थिए। मसइलनि जो छा थियो यूनिवर्सिटी जे मूं ॿुधायो पए त असां इहो सॼो 90 जो पूरो ॾहाको असां यूनिवर्सिटी हैदराबाद ऐं जामशोरो इन में रहियासीं। इहो ई दौरु हो जॾहिं यूनिवर्सिटी जो नालो ऐं इहो थियणु शुरू थियो। छा थियो पोइ आख़िर? हाणे इसरा यूनिवर्सिटी त जो क़याम 1997 में थियो, इसरा यूनिवर्सिटी एक्ट पास थियो ऐं उहा शुरू थी हिकिड़े मेडिकल प्रोग्राम जेके सभु जेके उनखे ठाहिण वारा हुआ उनजो वधीक वास्तो मेडिकल शोबे सां हो। त मेडिकल यूनिवर्सिटी मेडिकल प्रोग्राम पहिरीं शुरू थियो, 32 ॿार हुआ। ऐं उन खां पोइ कंप्यूटर साइंस, इंजीनियरिंग, ऐं पोइ वरी कराची कैंपस खुलियो, उते मेडिकल कॉलेज, डेंटल कॉलेज हैदराबाद में, नर्सिंग, DPT, मुख़्तलिफ़ क़िस्म जा प्रोग्राम्स जीअं तव्हां चयो त हलिया पिया। अल्हम्दुलिल्लाह एवरीथिंग वॉज गोइंग तमामु स्मूथली पे शयूं हलियूं। इसरा खे कॾहिं कंहिं माण्हू खे नेगेटिव किथे बि हाईलाइट कान पई थी ऐं प्रोग्रेस पई थी माशाअल्लाह सां। तव्हां ख़ुदि सोचो त हैदराबाद जो तव्हां चयो सिंधियुनि जो हिकिड़ो इदारो आहे जंहिं इन द मैटर ऑफ 20 years स्टार्टिंग फ्रॉम इन हैदराबाद वन लोकेशन जंहिंमें हिकिड़ी बिल्डिंग हुई, मस्जिद जी हुई, हिकिड़ो जेको एकेडमिक A ब्लॉक हो, 2 फ्लोरनि ते हिकिड़ी अस्पताल हुई। उन मां हाणे ताईं हैदराबाद कैंपस ॾिसंदा तव्हांखे यकीन ई कोन हूंदो।
वरी ॿ ॿिया कैंपस थियण, इहा हिकिड़ी एक्सपोनेंशियल ग्रोथ आहे। अनफॉर्चुनेटली 2016 में बेसिकली डॉक्टर अज़ीज़ लगाई साहब आहिनि, उन हिकिड़ी मुहिम शुरू कई ऐं बेसिकली माण्हुनि लाइ काफ़ी हैरान कुन ॻाल्हि आहे त हेॾो हिकिड़ो इदारो अॻियां पियो वधे ऐं हेॾी पॉज़िटिव शयूं आहिनि, उन में हिकिड़ी ओचितो हिकिड़ी नेगेटिव शइ कीअं अचे। लगाई साहब हिकिड़ी हिकिड़ी मुहिम शुरू कई, उन में हुन जेको आहे सो लगारी साहब कहिड़ा? डॉक्टर अज़ीज़ लगाई साहब, उन्हनि जेको आहे सो हिकिड़ी मुहिम शुरू कई। डॉक्टर नज़ीर अशरफ लगारी साहब जो हिन इदारे सां कहिड़ो तालुक़ु? हाँ, डॉक्टर अज़ीज़ लगाई साहब जेके से हिन इदारे जा फाउंडेशन जा फाउंडिंग मेंबर आहिनि। अच्छा, ठीकु आहे न। घणनि मेंबरनि ते मुश्तमिल आहे इहा फाउंडेशन? 7 मेंबरनि ते। 7 मेंबर ओरिजिनल आहिनि। हींअर त जेको में 20 मेंबर आहिनि। अच्छा, हाँ, सो हींअर 20 मेंबर आहिनि, पर जेको सो हाणे हमीला साहब ऐं बि जेको सो फाउंडेशन जा हींअर मेंबर ऐं डायरेक्टर आहियूं। पर ऑफ कोर्स ओवर द इयर्स जेको सो फाउंडेशन वधी, कम वधिया त मेंबरान जी बि हुन में इज़ाफ़ो थियो। सो 2016 में जेका हुन जेका मुहिम हलाई, उन बेसिकली हुन क्रिटिसाइज़ करणु शुरू कयो त यूनिवर्सिटी से कमु कान पई करे ऐं जेको सो इन में नेपोटिज़म आहे, करप्शन आहे, ऐं साईं जेको सो मुख़्तलिफ़ फोरम्स ते जेको लिखणु शुरू कयो। ठीकु आहे न। वैसे लिखणु शुरू कयो मतिलबु जेके रेगुलेटरी असांजी बॉडीज़ आहिनि, जीअं तव्हां सम्झो PMDC आहे, PEC आहे, हायर एजुकेशन कमीशन आहे, इन्हनि सभिनी खे लिखणु शुरू कयो आहिनि। साईं न सिर्फ़ु इन्हनि खे, पर जेके जीअं नैब आहे या सुप्रीम कोर्ट में साईं जेको सो हिकिड़ो जेको सो केस बि कयो हो, इहे मुख़्तलिफ़ फोरम साईं लिखंदा रहिया। इहे फाउंडेशन में न ॻाल्हियूं कयूं, फाउंडेशन जे उनमें न खणी आया जेते साईं उन में खणी आया हुआ। ठीकु आहे। ॾिसो साईं जेके क्लेम्स आहिनि न, उहे केॾा जेन्युइन त आहिनि कोन, त इन करे कंहिं उनखे अहमियत ॾिनी कान। असल में तव्हांखे जेन्युइन ॻाल्हि खणी अचो ऐं माण्हू चए हा यार वाक़ई तुंहिंजी ॻाल्हि सही आहे ऐं वाक़ई ते कुझु करणु खपे, पर तव्हां अगरि हिकिड़ा फ्रिवलियस क़िस्म जा हिकिड़ा फज़ूल क़िस्म जी शयूं खणी ईंदा त पोइ त उनखे अहमियत कोन ॾींदा। साईं उहो फोरम इस्तेमालु करण खां पोइ साईं जेको ॿाहिरि विया, पोइ साईं जेको इदारनि खे लिखणु शुरू करणु, इदारनि बि असांखे लिखियो, असां बि हिनखे जवाबु ॾिना। जॾहिं असांखे जवाबु ॾिना त असां मतिलबु देवर मुतमइन, वधीक अॻियां कुझु थियो ई कोन। वरी उन खां पोइ साईं जेको हिकिड़ो स्टेप अञा अॻियां वियो। ठीकु आहे न। जंहिं हाणे इदारा कुझु कनि कोन पिया त साईं वरी छा कयो, तंज़ीमी माण्हू जेके आहिनि उन सां ॿाहिरि धरना करणु शुरू कई। ठीकु आहे न। असांखे डेथ थ्रेट लेटर्स अचणु शुरू थिया घरनि ते, अहिड़े क़िस्म जी जेको हरासमेंट शुरू थी वई। ऐं पोइ तक़रीबन 2018 में असांजा जीअं तव्हां बि असांखे सुञाणो था, जीअं तव्हां हमीद साहिब खे सुञाणो था, त असांजी फैमिली अहिड़ी जर्नी ऐं जेके बल्कि जेके असां सभु माण्हू जेके असांजे जेके फाउंडेशन डायरेक्टर आहिनि तमामु हिकिड़ा पढ़ियल लिखियल सुलझियल माण्हू आहिनि। वी डोंट बिलीव इन झगड़ो फसाद, असांखे त ठीकु आहे को सुलहो थिए। त 2018 में असां सां ठाह कयो, जंहिंमें असांखे प्रो वाइस चांसलर कयो। हालांकि साईं जी कॉन्ट्रीब्यूशन नेक्स्ट टू इनसिग्निफिकेंट, साईं फाउंडिंग डायरेक्टर त आहे, पर साईं बेसिकली शुरू में जेको सो लम्स में रहिया, या जेका तव्हांखे त ख़बर तव्हां त रहिया आहियो लम्स में LMC में, ऐं जेको आहे सो उन खां पोइ 2006 खां पोइ साईं वरी जेको सो 2008 खां पोइ साईं जेको UK विया हलिया। मतलब लोकम थींदा पोइ पाकिस्तान पाईंदा हुआ ऐं जेको मोस्ट ऑफ टाइम ही वॉज इन द UK। 2016 में असां UK में, पर 2018 में असांखे प्रो वाइस चांसलर कयोसीं, साईं झगड़ा वग़ैरह या कया। ठीकु आहे, ठीकु आहे तव्हांखे प्रो वाइस चांसलर कयूं था, त साईं प्रो वाइस चांसलर थिया, पर साईं उन खां पोइ बीठा कोन। साईं पंहिंजे जेके कार्रवायूं आहिनि उहे जारी रखियूं, पोइ ॿियनि क़िस्म जा प्रॉब्लम्स अञा क्रिएट करणु शुरू कया आहिनि। ऐं पोइ सम्झो त 2020 में ॿिए क़िस्म माना कहिड़ा प्रॉब्लम? मतलब साईं सर जिते यूनिवर्सिटी में अची वियो था, BOG में जेको फज़ूल जेको शयूं रेज़ करणु, ठीकु आहे न, हर कंहिं शइ ते हर सही शइ खे ग़लति करणु, मतिलबु हिकिड़ो यानी कि यूनिवर्सिटी खे फंक्शन करणु हिकिड़ो पीसफुल इन्वायरमेंट खपे। ऐं तव्हां ख़बर तव्हां इस्लाम अगरि आया हूंदा त असां वटि तमामु हिकिड़ो सुकून ऐं मतिलबु असांजो जेको स्टाफ आहे मतिलबु उहो रहंदा बि असां इन करे हिते सुकून आहे, अमुन आहे, पीस आहे, आराम सां कमु करे सघनि था, माण्हू कमु करे ॾियनि था, कंहिंखे परेशान कोन थो करे। इट्स वेरी पीसफुल इन्वायरमेंट टू वर्क। उन में असां पॉलिटिक्स कान्हे, जॾहिं खां हीअ आया आहिनि न पॉलिटिक्स इदारे जो हिकिड़ो मुक़दर थी वई आहे असांजो हींअर बेसिकली। ठीकु आहे, जंहिंखां असां इदारे खे परे रखियो आहे। सो अहिड़े क़िस्म जा मसइला ख़ैर पोइ साईं ऐं साईं जो मक़सदु त हमेशह इन खे 2018 खां वाइस चांसलर थियण जो हो। असांखे लॻो शायदि वाइस चांसलर ॻाल्हि बीह रहंदी, पर साईं 2020 में छा कयो, जो साईं जेको सो हिकिड़ी साईं फाउंडेशन जी मीटिंग हुई जून 20 ते 2020 में। उन में साईं जेको सो पंहिंजा हिकिड़ा हथियारबंद माण्हू खणी आयो, 8-10 खनि बंदूकुनि सां गॾु कैंपस में मीटिंग अटेंड करण लाइ। हाणे सवाल इहा शइ असां लाइ हिकिड़ी नई शइ हुई, जीअं असांजे ॿियूं जेके असांजा पुराणा मेंबर आहिनि जेको दिस इज़ गोइंग टू फार, हीअ त जेका शइ आउट ऑफ कंट्रोल पई थिए। त पोइ उन में असां जेको सो इहो हुनखे मतिलबु गन पॉइंट हुन जेको सो इहो जेको थ्रेट कयो, उन खां पोइ यकदमि हिकु ॿ ॾींहं रखी करे हिकिड़ी जेको असां इसरा फाउंडेशन स्कूल्स आहे, जेको फाउंडेशन स्कूल आहे, इसरा असांजो फाउंडेशन स्कूल आहे, उन ते क़ाबिज़ थी विया। ठीकु आहे न। ऐं पोइ इन थ्रेट में हिननि गन पॉइंट ते खणी सम्झो त
वाइस चांसलर बि खे ॾिनी वई त ठीकु आहे हाणे दुबारा वाइस चांसलर थी 3 साल वाइस चांसलर रहंदो एंड देन दिस विल फिनिश पर उते बि ॻाल्हि बीठी कान ठीकु आहे न पोइ वरी जेको सिलसिलो थोरो अॻियां हलियो उन में छा थियो साईं जेको सो इहा डिमांड करणु शुरू कयो तव्हां जेको आहे सो फाउंडेशन मुंहिंजनि पुटनि खे बि इंडक्ट करियो दिस इज़ समथिंग एल्स दैट ही असां हिते ॻाल्हि बीह रहंदी पर हिते ॻाल्हि कान बीठी ऐं उन जे असां चयो इहो त कोन थी सघे न की साईं जे ॿारनि जी अहलियत उहा कान्हे उनजी क्वालिफिकेशन कोन्हे असांजे बोर्ड में हींअर जेके माण्हू आहिनि FRCS PhD FCPS टर्मिनल क्वालिफिकेशन माण्हू आहिनि ऐं साईं जी जेका असां ॿारनि में हिकिड़ो असांजो पुटु आहे जेको असां मेंबर कयो 2017 में इन करे उहो ACCA क्वालिफाइड आहे विच इज़ इक्वल टू अ बैचलर असां चयो ठीकु आहे हाणे साईं जो फर्ज़ंद आहे त उनखे कयोसीं बाक़ी जेके ॿिया असांजा पुट आहिनि उहे त असां जेको डोंट क्वालिफाई फॉर दिस क्राइटेरिया पर साईं पोइ उन सां छा कयो ही बिकेम द वाइस चांसलर हुन जेको फाउंडेशन जी फंडिंग सॼी बंदि करे छॾी जेके यूनिवर्सिटी असांजी जेका आहे उहा फाउंडेशन जे जेके चैरिटेबल कम आहिनि उनखे फंड कंदी आहे उहा सॼी साईं फंडिंग रखे इन ते सॼी फाउंडेशन असांजे ख़िलाफ़ु बीह रही ऐं हितां खां असुलु जेको झगड़ो आहे उहो शुरू थियो हाणे फाउंडेशन जा 20 मेंबर आहिनि हींअर 20 मेंबर बिल्कुलु साईं सां गॾु केतिरा मेंबर आहिनि जेके हिन सॼे कम में साईं सां गॾु साईं सां गॾु सिर्फ़ु 2 मेंबर बल्कि असांजो त मेंबर ऐं असांजो 4 आहिनि खां साईं सां गॾु ठीकु आहे न पर डायरेक्टर जेके फाउंडेशन 17 डायरेक्टर मां साईं सां गॾु 2 आहिनि हिकिड़ो साईं पाण आहे ठीकु आहे न ऐं ॿियो चांसलर साहिबु आहे जेको हिनखे सपोर्ट करे वेठा आहिनि चांसलर साहिबु त जेको आहे हमीदुल्ला काज़ी साहिबु आहे तव्हां जेको पुराणा चांसलर काज़ी साहिबु तव्हां कीअं था ॾिसो मतिलबु हीउ जेको आहे जेको लॻे ईअं थो त ॼण चओ त को ख़ानदानी तकरार थी वियो आहे काज़ी ऐं लगारी फैमिली जे विच में छा कंट्रीब्यूशन आहे काज़ी फैमिली जो हिन पंहिंजो यूनिवर्सिटी जे हिन में सही पहिरीं तव्हां इहो चवंदुसि त ही को काज़ी फैमिली ऐं लगारी फैमिली जे विच में तकरार दरअसल न आहे लगारी साहिबु उनखे प्रेज़ेंट ईअं ज़रूरु करे थो त काज़ी ख़ानदान हिकिड़ो नेपोटिज़म ते अक़रबा परवरी ते हलियो आहे ऐं हिन इदारे में करप्शन कई आहे पर आउं हींअर हिन प्रोग्राम जे तवसुत सां इहो इन्हनि सभिनी जेके दावा आहिनि उन्हनि खे रद्द थो करणु चाहियां इहे सभु कूड़ ऐं धोखे जी बुनियाद ते इहे इल्ज़ाम लॻल आहिनि ऐं इन जे पुठियां हिकिड़ी नफ़्सियात आहे हाणे तव्हांखे ख़बर हूंदी त 1950 ऐं 1960 जे ॾहाके में हिकिड़ो अमेरिका में हिकिड़ो सेनेटर हूंदो जोसेफ मैकार्थी ऐं उनजो तरीक़े वारदात इहो हूंदो जो उहो पंहिंजे दुश्मन खे डाहिण जे लाइ उन जी शदीद तरीक़े सां किरदारु कशी कंदो हो ऐं उन जी इहा जेका तरीक़े वारदात आहे उहा एतिरी कामयाबु रही जो हिकिड़ी टर्म जेका आहे इंग्लिश में इस्तेमालु थिए थी तव्हांखे हिकिड़ी नफ़्सियात पिया ॿुधायूं साईं हिकिड़ा नार्सिसिस्टिक बिहेवियर्स थियनि था कुझु माण्हुनि में उन खां पोइ हिकिड़ी इस्तिलाह अंग्रेज़ी ज़बान में इस्तेमालु थिए थी अमेरिकन लेक्सिकॉन में मैकार्थियज़म विच एसेंशियली मीन्स त अगरि तव्हांखे पंहिंजे दुश्मन खे पासे ते करिणो आहे तव्हांखे ख़ुदि कंहिं शइ ते क़ाबिज़ थियणो आहे त सुहिणे खां सुहिणो तरीक़ो इहो आहे जो तव्हां भले ई साम्हूं वारो केतिरो बि मुतबर शरीफ़ महिनती क़ाबिल माण्हू छो न हुजे तव्हां उन जे मुतालिक़ जेको सो कूड़ा ऐं बेबुनियाद इल्ज़ाम लॻायो उन जी किरदार कशी करियो त उहो गिव द डॉग बैड नेम एंड हैंग हिम कंहिंखे बदनाम कयो पोइ भली टंगे छॾियोसि जी त इहा नज़ीर लगारी साहिब जी तरफ़ां इहा हिकिड़ी सोचे सम्झी साज़िश जे तहत इहो जेको आहे सो हिकिड़ो तरीक़ेकार जेको आहे सो अपनायो वियो आहे तफ़सील इन ते गुफ़्तगू कयूं था पर टीवी में ब्रेक बि वठिबा आहिनि त इन लाइ गुफ़्तगू खे हिते रोकियूं था नाज़रीन गुफ़्तगू हलंदड़ आहे वठूं था हिकिड़ो नंढड़ो वक़्फ़ो वापसि प्रोग्राम खे अॻिते वधायूं था असां गॾु वेलकम बैक नाज़रीन अचो प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं गुफ़्तगू हलंदड़ आहे पाकिस्तान जे हिकु प्रेस्टिजियस इदारे इसरा यूनिवर्सिटी जे अंदरि जेके हिन वक़्तु तज़ाद ऐं तकरार आहिनि उन हवाले सां गुफ़्तगू हलंदड़ हुई जेके आहिनि यूनिवर्सिटी जा चांसलर ऐं यूनिवर्सिटी जा एक्टिंग वाइस चांसलर जेके आहिनि उहे असां सां हिन वक़्तु मौजूदु आहिनि अचो त गुफ़्तगू अॻिते वधायूं जी हमीदुल्ला काज़ी साहिबु गुफ़्तगू हली पई जी साईं तव्हां सवाल पुछियो त काज़ी ख़ानदान जी हिन इदारे में कहिड़ी कंट्रीब्यूशन रही आहे साईं आउं हिते वाज़े करणु थो चाहियां त हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रहे त इसरा यूनिवर्सिटी को सरकारी इदारो त आहे कोन हिकिड़ो प्राइवेट इदारो आहे प्राइवेट इदारे जी बुनियाद विझण वारा ठाहिण वारा हलाइण वारा ज़ारी ॻाल्हि आहे के अफ़राद थियनि था इन में काज़ी ख़ानदान जा जेके अफ़राद आहिनि उन जो तमामु अहम ऐं कलीदी किरदारु रहियो आहे जिन ऐं इन में सिर्फ़ु रुगो काज़ी ख़ानदान जा अफ़राद कोन्हनि कुझु ॿिया बि असांजा बुज़ुर्ग आहिनि जिन खे असां पंहिंजा वॾा ई सम्झूं था डॉक्टर मोहम्मद सालिम मेमण साहिबु आहिनि डॉक्टर ग़ुलाम हुसैन सिद्दीकी साहिबु आहिनि डॉक्टर नेमतुल्ला सियाल साहिबु आहिनि उन्हनि बि पंहिंजो हॾु हणी करे हिन इदारे खे ठाहिण में ओतिरी कोशिशि कई आहे जेतिरी असां काज़ी साहिबान जी तरफ़ां रही आहे ऐं ॿी ॻाल्हि तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त अलाह जे फज़ल सां असांजी फैमिली में शुरू खां वठी एजुकेशन जो रुझान जेको आहे तमामु ज़ोरो शोर सां रहियो आहे असांजा जेके डायरेक्टर आहिनि
को PhD आहे, को FRCS आहे, त को FCPS आहे ऐं अलाए फज़ल सां जेके बि काज़ी ख़ानदान जा माण्हू जेके आला उहिदनि ते अगरि फ़ाइज़ आहिनि त हर को माण्हू पंहिंजी तालीम जे हिसाब सां उनखे उहो उहिदो मिलियल आहे पंहिंजी क़ाबिलियत जे हिसाब सां। कोटा काज़ी ख़ानदान मां लगारी साहिब खे त मिली आहे न? जी साईं। असदुल्ला काज़ी साहिब त मुंहिंजे ख़्याल में जेके उहे हा उन ते अचूं था। इहे हिकिड़ा ॾुख जी ॻाल्हि आहे त हींअर हिकिड़ी मफ़ाद परस्ती जी हिकिड़ी लहर हली रही आहे जंहिंमें लगारी साहिब जी बि इहा हिकिड़ी डिमांड रही आहे त उनजे पुटनि खे इंडक्ट कयो वञे। असदुल्ला काज़ी साहिब जी तरफ़ां बि इहा डिमांड रही आहे। हींअर वेझड़ाई में अमीर बख्श चन्ना साहिब जेके आहिनि से उहे मंज़र ते आया आहिनि, उन्हनि जी बि साॻी डिमांड आहे त उन्हनि जे पुटनि खे एज़ अ फाउंडेशन जे डायरेक्टर इंडक्ट कयो वञे। हाणे असांजा जेके वॾा हुआ उन्हनि हिकिड़ो फ़ैसिलो कयो ऐं उन्हनि इहो वाज़े कयो त भई जिन जी तालीमी क़ाबिलियत हुजे, तंहिंखां पोइ उन्हनि जो तजुर्बो हुजे ऐं तंहिंखां पोइ हुननि जो हिकिड़ो प्रूवन कंट्रीब्यूशन हुजे, हिकिड़ो ट्रैक रिकॉर्ड हुजे जंहिंमां इहो ज़ाहिर थिए त इदारे जो मुस्तक़बिल जेको आहे उहो सेफ हैंड्स में हूंदो, त पोइ उन्हनि खे एज़ अ फाउंडेशन जो डायरेक्टर इंडक्ट कयो वञे। हाणे इहे ॻाल्हियूं जिते ॾिठो पिए इदारे जे वॾनि त उहे जेके आहिनि से घुर्बल जेके सलाहियतूं आहिनि, ख़ूबियूं आहिनि, उहे जिन माण्हुनि में न आहिनि त पोइ हुननि ज़ाहिरी ॻाल्हि आहे त हिकिड़े क्राइटेरिया जे तहत इनकार कयो। हाणे ॾुख जी ॻाल्हि इहा आहे त उन इनकार खे हिकिड़े मुस्बत तरीक़े सां वठण जे बजाए कुझु माण्हुनि पंहिंजी मफ़ाद परस्ती ऐं पंहिंजे ग़र्ज़ जी ख़ातिर हीअ जेका असां हिकिड़ी बुतानबाज़ी ऐं हिकिड़ी इल्ज़ाम तराशी जी बदगुमानी जी बुनियाद ते हिकिड़ी मुहिम हलाए रहिया आहिनि जंहिंमें इदारे जी साख खे तमामु शदीद तरीक़े सां मुतासिर करे रहिया आहिनि। अहमद वली काज़ी साहिब, ज़ाहिर आहे इहो मामिलो जीअं तव्हां चओ था त का 2-4 सालनि खां वठी हले थो पियो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते। लगारी साहिब जो चवणु इहो आहे त हुन जेको आहे इदारो तबाही तरफ़ वियो पए, हुन अची हिन खे दुरुस्त कयो आहे। छा था सम्झो तव्हां इन दावा खे? साईं इन जो हिकिड़ो सिंपल जवाबु आहे। साईं ॾिसो, तव्हां हैदराबाद में पढ़ायो, तव्हांखे ख़बर आहे त इसरा 97 में ठही आहे, हैदराबाद में ठही आहे। ऐं मूं पहिरीं ॿिया ॻाल्हि कई त हैदराबाद जे शहर में हिकु नंढो इदारो, सिंधी इदारो जंहिं एॾी ग्रोथ कई हुजे एक्सपोनेंशियली इन मैटर ऑफ 2 decades and 20 years, जो we have a campus in Karachi, a campus in Islamabad, and full-fledged campuses in साइड बाक़ी ते ख़ुदि यूनिवर्सिटी थी सघनि था, एतिरा वॾा कैंपस आहिनि। त जंहिं इदारे में करप्शन थींदी आहे न, उन में ग्रोथ कान थींदी आहे, उहो इदारो तबाही तरफ़ वेंदो आहे। सो इसरा यूनिवर्सिटी जी पंहिंजी कारकर्दगी जेका ख़ुदि आहे उहो उनजो सबूत आहे त इसरा में करप्शन कान थी आहे। ॿी तव्हांखे वरी हिकु इंट्रेस्टिंग ॻाल्हि ॿुधायां त न त हुनजी का सालियानी ऑडिट वाडिट साईं उन ते अचां पियो। ॾिसो, इसरा असांजी फाउंडेशन जेका आहे इसरा यूनिवर्सिटी खे ओन थी करे। हाणे इसरा असांजी फाउंडेशन खे जेका रेगुलेट कंदी आहे बॉडी, उहा आहे सिक्योरिटी एक्सचेंज कमीशन पाकिस्तान। तव्हां सम्झो त सिक्योरिटी एक्सचेंज कमीशन पाकिस्तान असां वटि आई हुई, ऐं उहा आई छो जो लगाई साहिब वारनि इहे जेके शिकायतूं अॼुकल्ह आम जाम ॻाल्हाईंदा आहिनि, उहे जेके शिकायतूं जेके ॾिनियूं आहिनि, उहे साॻियूं शिकायतूं SCCB खे लिखियूं हुयूं। अलाए 8-10 सफ़नि जो पनो आहे, ठीकु आहे न, उन में इहे साॻियूं नेपोटिज़म, करप्शन, हे हो फलाण सभु। त SCCB वारा आया ऑफकोर्स आउट ऑफ कंसर्न अची हिते आया, 2 हफ़्ता रहियासीं असां वटि, ऑडिट थियो बाक़ाइदे, ऐं उन्हनि में हुननि खे बेसिकली कुझु कोन मिलियो। हुन चयो तव्हांजा जेके बैंक अकाउंट्स आहिनि, तव्हांजो हर का शइ बिल्कुलु ठीकु आहे। ऐं हुन असांखे 2 जुर्माना हलाए लाइ 25,000 रुपया जब तव्हां मीटिंग जेको टाइम ते अनाउंस कोन था करियो, असांखे फलाणा पना टाइम ते कोन था मोकिलियो। इन अलावा ॿियो त कुझु जेको हुननि ॻाल्हि का कई बि कान्हे। सो मतिलबु साईं लगाई साहिब ॿियनि इदारनि खे बि लिखियो आहे, नैब खे, हिन खे, हुन खे। असांजे ख़िलाफ़ु कॾहिं बि ईअं कोन थियो आहे जेको नैब असांखे घुरायो हुजे या कहिड़ी का ॻाल्हि, मतिलबु शिकायतूं आयूं आहिनि, असांजा जवाब न आहिनि, ऐं अल्हम्दुलिल्लाह हिसां अहिड़ो कुझु का परेशानी कान थिए। सो लाइक एस ए ट्रैक रिकॉर्ड आहे, रेगुलेटरी बॉडीज़ आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि जीअं तव्हां चई ॻाल्हि त असांजो सालाना हर साल जेको आहे सो ऑडिट थींदो आहे, एंड दैट्स अ रेगुलेटरी रिक्वायरमेंट ऑफ द फाउंडेशन, यू हैव टू डू इट, ठीकु आहे न। त उहो हर साल थिए, हेॾनि सालनि खां, 27 सालनि खां, बल्कि 97 खां, बल्कि फाउंडेशन 90 खां ठही आहे, त सम्झो त 30 साल थी आहिनि तक़रीबन। हर साल बि ऑडिट थिए, हेसि त का ॻाल्हि कान आई आहे। ऐं उहे ऑडिट जेको उहो जेका रिपोर्ट थींदी आहे उहा पब्लिक आहे, इट्स नॉट समथिंग दैट इज़ हिडन। सो इन आई थिंक दीज़ थिंग्स काइंड ऑफ समराइज़ की अहिड़ी का ॻाल्हि आहे कान, इहो बेसिकली इन जे पोयां हिकिड़ो ॿियो मक़सदु आहे। हमीदुल्ला काज़ी साहिब, तव्हां आहियो चांसलर ऐं नज़ीर अशरफ लगारी साहिब बि फाउंडेशन पारां मुक़ररु कयल वाइस चांसलर आहे, ईअं? साईं खे वाइस चांसलर जून 2020 में मुक़ररु कयो वियो। ऐं जीअं त डॉक्टर वलीउल्लाह तव्हांखे थोरो बैकग्राउंड ॿुधायो त उहो हुननि बंदूक जे ज़ोर ते सम्झो त जेके डायरेक्टर्स आहिनि उन्हनि खे हिरासा करे उनखे डिॼारे वाइस चांसलरशिप वरिती। पर बहरहाल जीअं बि थियो
उहो फाउंडेशन जेको आहे उन्हनि रिकमेंड कयो ऐं चांसलर जेके उन वक़्तु हुआ उन्हनि नज़ीर लगारी साहब खे वाइस चांसलर मुक़ररु कयो। उन खां पोइ जेके आहिनि से कशीदगी जेका सा वधी वई ऐं मामला जेके आहिनि से कोर्ट में वञी पहुता ऐं पोइ कोर्ट असांखे रिलीफ ॾिनी 25 नवंबर ते ऐं उन खां पोइ 26 नवंबर ते उनमें रिलीफ में छा हुयो त साईं उन में रिलीफ में इहो हो त मुंहिंजे नाले हो त हमीदुल्ला काज़ी चांसलर जे उहिदे जो चार्ज संभाले चुको आहे ऐं उन जे नतीजे में रजिस्ट्रार जा इशू कयल 2 ख़त जंहिंमें रजिस्ट्रार जेके यूनिवर्सिटी जे इहो लिखियो त असद साहब एज़ अ चांसलर कंटिन्यू कंदो, उहे ख़त जेके आहिनि से कोर्ट रद्द कया। हाणे उन ऑर्डर खां पोइ असांजे जेके फाउंडेशन जा जेके डायरेक्टर्स आहिनि उन्हनि जी रिकमेंडेशन सां मूं एज़ अ चांसलर नज़ीर अशरफ लगारी साहब जो सस्पेंशन ऑर्डर जारी कयो फ्रॉम द पोजीशन ऑफ द वाइस चांसलर। हाणे हिकिड़ो तरीक़े रिकमेंडेशन ऑफ द फाउंडेशन मेंबर्स, बिल्कुलु फाउंडेशन डायरेक्टर्स। हाणे अगरि लगारी साहब खे उन फ़ैसिले सां एतिराज़ु हुयो त हिकिड़ो तरीक़ेकार हूंदो आहे त तव्हां उन पंहिंजे एतिराज़ जो इज़हार करियो, जेके कंसर्न माण्हू आहिनि तव्हां पंहिंजी का ग्रीवेंस आहे या तव्हांखे अगरि को शोकॉज़ इशू कयो आहे या अगरि कंहिं सस्पेंशन ऑर्डर में के शयूं लिखियल आहिनि त भई तव्हांजे ख़िलाफ़ु ही चार्जिस आहिनि, तव्हां हुनजो जवाबु ॾियो। हिकिड़ो तरीक़ेकार हूंदो आहे, माण्हू उन तरीक़ेकार खे फॉलो कंदो आहे। पर नज़ीर लगारी साहब छा कयो जो जारहियत जो मुज़ाहिरो कंदे पंहिंजे ॻोठ मां मुख़्तलिफ़ जॻहियुनि तां हथियारबंद मुसला अफ़राद जेके आहिनि उहे यूनिवर्सिटी में दाख़िल कया ऐं उन्हनि खे सिक्योरिटी गार्ड्स जा यूनिफॉर्म पाराए यूनिवर्सिटी में पंहिंजो कब्ज़ो जमाए वेही रहिया। हाणे हींअर जेको हैदराबाद कैंपस ते सम्झो त इहा सूरत हाल आहे। अच्छा, पोइ जेके बाक़ी जेको मतिलबु तव्हां एज़ अ चांसलर हाणे उते हैदराबाद कैंपस ते तव्हांजा इक़दामात माना कोन पिया हलनि? साईं हींअर सूरत हाल इहा आहे जो न सिर्फ़ु आऊं बहसियत चांसलर जे पर उन खां अलावा जेके असांजा बानी मेंबर ऐं डायरेक्टर आहिनि, डॉक्टर ग़ुलाम क़ादिर काज़ी आहिनि ऐं ॿिया जेके बानी डायरेक्टर आहिनि उन्हनि जो हींअर दाख़िलो कैंपस में बंदि आहे। हीअं डॉक्टर नज़ीर अशरफ लगारी पंहिंजा जेके हथियारबंद माण्हू जेके आहिनि से बीहारे ऐं उन्हनि जो दाख़िलो बंदि करे वेही रहिया आहिनि, जेको हिकिड़े तालीमी इदारे खे शाया निशान जेको आहे सो नाहे। त पोइ इहो जेको तव्हां चओ था कोर्ट जो फ़ैसिलो बि आयो तव्हांजी हिमायत में, पोइ इहा कंटेम्प्ट नथी थिए? साईं असां त हिनखे बिल्कुलु कंटेम्प्ट सम्झूं था। पोइ कोर्ट सां तव्हां रुजू कयो आहे त कंटेम्प्ट कयो? साईं कोर्ट में हलंदड़ केसिस आहिनि, कोर्ट जो ज़रिए ॻाल्हाए पंहिंजो हिकिड़ो तरीक़ेकार आहे, पंहिंजो हिकिड़ो प्रोसीजर आहे ऐं उन में बाज़ औक़ात टाइम लॻे थो। पर सुवालु इहो न आहे त कोर्ट में टाइम लॻे थो या न, सुवालु इहो आहे त अगरि कोर्ट में कंहिं शइ जो टाइम लॻे थो त छा जेका बि धुर आहे उनखे इहो इख़्तियार आहे त उहो बंदूक जे ज़ोर ते कब्ज़ो करे, ख़ासि करे हिकिड़े तालीमी इदारे जे लाइ। माण्हू कोर्ट में वञे थो न, पर मां चवां थो कंटेम्प्ट जो मामिलो जेको आहे, बाक़ी ॿिया केसिस जेको जीअं तव्हां चओ था हलनि था, कंटेम्प्ट वारे हवाले सां बि तव्हां कोर्ट सां रुजू कयो आहे? त साईं कोर्ट में मामलात सभु हलनि पिया। असल जेका ॻाल्हि इहा आहे त इसरा यूनिवर्सिटी जी जेका मालिक आहे उहा इसरा इस्लामिक फाउंडेशन जेका ओन थी करे इसरा यूनिवर्सिटी खे, इहो इसरा यूनिवर्सिटी जे एक्ट में लिखियो पियो आहे। जेॾी महिल इसरा इस्लामिक फाउंडेशन जा डायरेक्टर्स हिकिड़ो फ़ैसिलो कनि था त यूनिवर्सिटी सां मुतलिक़ जेको को चांसलर हुजे या मिसाल तौरु वाइस चांसलर हुजे त उहे उन अहकामात जा पाबंद आहिनि, त उन अगरि मिसाल तौरु कंहिं बि क़िस्म जो को बि एतिराज़ु आहे त उहो उन मुनासिब फ़ोरम ते रखियो वेंदो। पर डॉक्टर नज़ीर अशरफ लगारी छा कयो आहे जो डेफेमेशन यानी कि हथ के इज़त, हिकिड़ो तज़लील आमेज़ तज़हीक आमेज़ जेके आहिनि से बयानात ॾियणु, वीडियोज़ जारी करणु ऐं इहे सभु शयूं जेके आहिनि हिकिड़े तालीमी इदारे जे शाया निशान कोन आहिनि। अहमद वली लकाय साहब, जेको अकाउंट्स जी ॻाल्हि थी पए त लगारी साहब शायदि कोर्ट में चयो त उनखे को नओं अकाउंट खोलियो ॾिनो वञे ऐं हुन चवण इहो आहे त हू जेके बि फीस आहिनि उहे इस्पताल जी आमदनी आहे उहो अकाउंट में जमा कराए थो पियो। हक़ीक़त छा आहे? त इन जो थोरो बैकग्राउंड आहे। तव्हां सम्झो त जॾहिं कोर्ट में असांजा केस शुरू थिया त जेको पहिरीं इशू जेको कोर्ट खयो हो उहो इहो हो त आख़िर यूनिवर्सिटी हलंदी कीअं ऐं यूनिवर्सिटी हलण जो फाइनेंसिस सां हिकिड़ो वॾो तालुक़ु आहे। त उहो सम्झो 15 डिसंबर ते अल्हम्दुलिल्लाह उहो कोर्ट जो ऑर्डर असांजे फेवर में आयो। इन करे जज जो त जेको बाबा को बि नओं अकाउंट कोन खुलंदो ऐं नओं को सिग्नेटरी एड कोन थींदो, जेके SOP पहिरीं हलंदा हुआ उहे ई पिया हलंदा हुआ। हाणे इन में थियो छा जो लगाई साहब सिग्नेटरी त बैंक अकाउंट सां हुआ कोन ऐं साईं जी इन ऑर्डर खां पहिरीं ॾाढी कोशिशि हुई त को बैंक अकाउंट खुली वञे, पर उहो पोइ वरी कोर्ट जो ऑर्डर जे ख़िलाफ़ु अची वियो। हाणे कोर्ट चए पई त बाबा जेके बि इनकम अचे पई इस्पताल मां रोज़ कैश थी जमा थिए। हाणे असांजो तरीक़ेकार इहो हूंदो आहे जेको कैश रोज़ जमा थींदो उहो रोज़ बैंक में विझिबो। सिमिलरली ॿारनि जी फीस इसरा यूनिवर्सिटी कॾहिं बि कैश में कान वरिती आहे। इसरा यूनिवर्सिटी जी फीस हमेशह ॿारनि खे ड्राफ्ट ॾिबो आहे, इहो पंहिंजो चालान ॾिबो आहे,
ॿार उन मद में जेको बैंक में वेंदो या ड्राफ्ट जमा कराईंदो या पैसा जमा कराईंदो, जेको बि तरीक़ो असांखे उन सां गूगल सां कैश रखूं। जॾहिं सिचुएशन थी लॻाई साहिब के सम्झ में भाई हाणे आउं हलाईंदुसि कीअं यूनिवर्सिटी फाइनेंशियली, हीअ त मसइलो थी वियो, कब्ज़ो त करे वेठो आहियां, पर हाणे जेके मुंहिंजा गुंडा रखिया आहिनि इन्हनि खे कीअं पैसा ॾींदुसि, ऐं जेको हीअ आख़िर सिलसिलो हलंदो कीअं। उन पहिरीं त कयो जेको इस्पताली कैश हुनजे हथु कयो, उहा रोज़ु पाण खणणु शुरू कयोसीं, ठीकु आहे। हाणे इस्पताली कैश तव्हां 10-12 लाख रुपया रोज़ ई थिए थी, त उनजो हिकिड़ो सोर्स ऑफ इनकम तव्हां चयो थी। वरी ॿारनि जी इतफ़ाक़ वरी हीअं थियो जो डिसंबर टाइम हो त सेमेस्टर महिरबानी दाख़िलाऊं बि थियूं ऐं नया ॿार त उन्हनि जी फीसूं, उहे बि जेको साईं ॿारनि खे घुराए करे कैंपस में चइबो आहे तव्हांखे जेको सो कैश में फीस ॾियणी, ॿारनि वरी कैश में बि ॾिनियूं, ड्राफ्ट में फीसूं ॾिनियूं। हाणे असां इन दौरान जेको सो कोर्ट जे चइण ते बाबा जेके बि ख़र्चा आहिनि, बिकॉज़ वी आर द सिग्नेटरीज़, वी आर पेइंग ऑल द एक्सपेंसिस, बाबा पंहिंजो सैलरी बि ॾियणी आहिनि, ख़र्चा बि असां पिया भरियूं, असां पे पे कया। हाणे असां किथां पे कया, ज़रा कराची कैंपस ऐं इस्लामाबाद कैंपस अल्हम्दुलिल्लाह असांजे कंट्रोल में आहिनि, त उन में कोई इशू कोन्हे, उतां इनकम आई पे ऐं उहा असां मैनेज कयो पिए। पर ज़ाहिर सी ॻाल्हि हिकिड़ी लेवल ते माण्हू करे सघंदो न, त हाणे थियो छा, असां जनवरी जो पघार ॾिनो, फेबररी जो पघार ॾिनो, ठीकु आहे न, पर असां चयो हाणे त जेको हैदराबाद जेका असांखे इनकम अचणी आहे उहा त चई कान पई, ऐं साईं खे असां चऊं पिया साईं तव्हां वटि पैसा अचनि पिया, तव्हां महिरबानी करे बैंक अकाउंट में जमा करायो ताकी असां जेको सो माण्हुनि खे पघार ॾेई सघूं, ख़र्चा कयो। साईं चयो त मूं वटि पैसा आहिनि ई कोन, आउं त वठे ई कोन पियो, कम ब्लैंक रिफ्यूज़ल, ठीकु आहे न। जंहिं मां सम्झा हाणे इहो त कूड़ आहे साफ़, ठीकु आहे न। ऐं पोइ वरी इन कूड़ जी ख़बर ईअं पई जो सम्झो अप्रैल 1 ते साईं वरी हिकिड़ो ॿियो केस दाख़िल कयो, जंहिंमें साईं इहो विधो त असां वटि 400 मिलियन में 40 करोड़ रुपयनि जा ड्राफ्ट पिया आहिनि। जॾहिं कोर्ट खे ख़बर पई, कोर्ट चयो अच्छा हाणे तव्हां पंहिंजो पूरो हिसाब ॿुधायो तव्हां आख़िर केतिरा पैसा पिया आहिनि। वरी पोइ नेक्स्ट हियरिंग में हिन ॿुधायो त असां वटि 40-50 करोड़ रुपया कैश में पिया हुआ। मतिलबु हिननि एम्प्लॉइज़ खे जेके माण्हू वटि विया पिया उन सभिनि सां कूड़ पिया ॻाल्हाइनि, ऐं जेको एम्प्लॉइज़ खे मतिलबु हिकिड़ो हिकिड़ी परेशानी हालत में विझणु, उनखे प्रेशराइज़ करणु, ठीकु आहे न, पोइ उन्हनि खे रिफोर्स करणु त तव्हां रोडनि ते वञो, इहो सॼो हुनजो हिकिड़ो मतिलबु हिकिड़ो एम्प्लॉइनि खे ज़लील करण को तरीक़ो हो, ऐं हिनखे हिकिड़ो मिसयूज़ करे। ऐं असुलु बुनियादी ॻाल्हि छा आहे त बेसिकली अगेन कूड़ ऐं धोखो, हक़ीक़त हिकिड़ी शइ, ॿुधाइण ॿी शइ। सो हाणे कोर्ट जो फ़ैसिलो कयो इन खां पोइ त भाई जेको सो नओं अकाउंट खुलंदो, उन नओं अकाउंट जेको सो उनजो जेको सो जो कोर्ट जो नाज़िर आहे उहो उनजो सिग्नेटरी हूंदो, उहो रिस्पॉन्सिबल हूंदो, उहो चेक कंदो जेके बि ख़र्चा थियनि पिया जेन्युन आहिनि त पेमेंट कंदो, न आहिनि त न पेमेंट कंदो। सो जेको हींअर जेका सिचुएशन आहे उहा आहे त असां पाण अल्हम्दुलिल्लाह जेके पैसा आहिनि घटि में घटि के अकाउंट में त विया, ऐं हाणे जेको साईं जी अकाउंटेबिलिटी थींदी त भाई जेको जेके इहे माण्हू रखियो वेठो आहे पाण वटि, इहे साईं कोन थोरो घटि आहे पंहिंजे प्रोग्राम जो। हिन सॼे अरसे में सेटलमेंट लाइ के एफर्ट्स थियूं आहिनि साईं, इलाही सारा एफर्ट्स जेके से असां वरिता आहिनि, ऐं जॾहिं त असांजा जेके फाउंडेशन जा डायरेक्टर्स आहिनि उन्हनि जे साम्हूं इहा ॻाल्हि बिल्कुलु वाज़े ऐं आश्कार हुई त ज़्यादती नज़ीर लगारी साहिब जी तरफ़ां आहे, पर उन बावजूदि बि इदारे खे बचाइण जे लाइ, छो जो इदारे सां सचा उहे माण्हू हूंदा जिन ही इदारो ॼणियो हुजे ऐं निपायो हुजे। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त उन्हनि डॉक्टर नज़ीर लगारी सां सेटलमेंट कई। 2018 जी ॻाल्हि आहे जॾहिं हुनखे प्रो वाइस चांसलर मुक़ररु कयो वियो हुनजी डिमांड ते, ऐं उमेदु हुई त शायदि हाणे उहे इहा जेका कार्रवाई आहे मनफ़ी क़िस्म जी उहा जेको सो बंदि कंदा, पर ॾुख जी ॻाल्हि इहा आहे त हुननि इहा कार्रवाई पाण तेज़ करे छॾी। जून 2020 में जीअं त तव्हांखे ॿुधायोसीं त उहो हथियारबंद माण्हू वठी आयो, तॾहिं बि असांजे वॾनि सोचियो त इदारो त वरी बि असांजो पंहिंजो आहे न, इदारो असांजे बचे वांगुरु आहे, हिकिड़ो ठाह था करियूं, वरी मतां हीउ माण्हू सही थी वञे, त उनखे वाइस चांसलर मुक़ररु कयो जून 2020 में। वरी बि हिकिड़ो आसिरो हो त मथां मामला ठही वञनि। पोइ हुन वरी पंहिंजी हिकिड़ी इंतकामी कार्रवाई ऐं हुन जेको आहे इहा डिमांड कई त मुंहिंजे पुटनि खे फाउंडेशन में इंडक्ट कयो वञे, ऐं हुन फाउंडेशन जा जेके चैरिटेबल कम आहिनि उन्हनि जे लाइ जेका फंडिंग आहे यूनिवर्सिटी तरफ़ां वेंदी आहे उहा जेका असां हुन बंदि कराए छॾी। ऐं उनजे करे पोइ उते फाउंडेशन जे डायरेक्टर स्टैंड वरितो, हुन चयो त हाणे छा आहे जो हीउ इदारे जी जड़ुनि खे बुनियादुनि खे हिलाइण जी कोशिशि पियो करे, हीउ चाहे पियो त सभिनी खे हिरासां करे ऐं हीउ पंहिंजी जेका ज़ाती मनमानी आहे उहा करे सघे। हिकिड़ो मामिलो कोर्टुनि में आहे, ॿियो तव्हां हीउ प्राइवेटली एफर्ट्स वरितियूं आहिनि, हाणे वे फॉरवर्ड छा था ॾिसो तव्हां? यू आर द चांसलर। साईं, इहो त ॾाढो हिकिड़ो ॾुखियो मरहलो आहे जंहिंमां असां सम्झूं था त हीउ इदारो गुज़री रहियो आहे। असां सेटलमेंट जा मुख़्तलिफ़ जेके आहिनि से कोशिशूं कयूं आहिनि सेटलमेंट जूं, पर हर दफ़े थियो ईअं आहे जो डॉक्टर नज़ीर अशरफ लगारी सेटलमेंट करे वरी पोइ उन हितां फिरी वेंदो आहे। त
त हाणे इहा हिकिड़ी ॾाढी छा मतिलबु हाणे वे फॉरवर्ड छा हूंदो तव्हांजे हिसाब में? सही हिकिड़ो कोर्टूं आहिनि अलाए फ़ैसिलो कनि जॾहिं कनि, जीअं तव्हां चओ त टाइम टेकिंग हूंदो आहे असां वटि कोर्ट जो, बल्कि सॼी दुनिया जे अंदरि कोर्टूं टाइम वठनि। ॿियो तरीक़ाकार इहो आहे त 2 कैंपस सही पिया हलनि, हिकिड़े कैंपस जे मथां वकोल तव्हांजे त उते जेको आहे उहो थो हले। त हाणे छा मतिलबु तव्हां छा चाहियो था ऐं उहो वे फॉरवर्ड तव्हांजे ज़हन में छा? साईं, असां त चाहींदासीं त असांजो इदारो जेको आहे उनखे नुक़सानु न रसे। इदारे जी साख जेका नज़ीर लगारी साहिबु हींअर जेतिरी ख़राबु कई आहे उहा वधीक ख़राबु न थी। असां त अञा बि चाहींदासीं त कंहिं न कंहिं क़िस्म जी का सेटलमेंट थिए जंहिंमें हिन इदारे खे जो जेको नुक़सानु आहे उहो बचाए सघिजे। तव्हां वटि का तजवीज़ डॉक्टर साहिबु? साईं यही तजवीज़ आहे त जेको सो जीअं असां कमिश्नर साहिब वटि वियासीं, उते बि हिकिड़ो फ़ैसिलो कयासीं। उहो कमिश्नर हैदराबाद उन जेको रिसेंट जेको आहे, हाँ रिसेंट अब्बास बलोच साहब 2000 जनवरी 2021 में असां उते बि वेठा हुआसीं। लगारी साहिब उन फ़ैसिले बाक़ाइदा सही कई आहे, जंहिंमें असां उनखे तस्लीम कयो त उहे जेको सो कंटिन्यू कंदा। वाइस चांसलर हमाद साहिब चांसलर थींदो, और असांजे उन फ़ैसिले तां जेको सो मुकरिजी, न सिर्फ़ु मुकरिजी पर कोर्ट में उनखे सस्पेंड कराए छॾी। सो साईं जी नीयत त क्लियर आहे, साईं त इज़ नॉट विलिंग टू बट हाणे सुवाल इहो आहे त हींअर हिकिड़ी कोशिशि थी आहे, कोर्ट हिकिड़ो फ़ैसिलो ॾिनो आहे जेको सो हिकिड़ो मीडिएटर विहार जे ॿिन्हिनि पार्टीज़ जे विच में, त हाणे कोर्ट इन लेवल ते इन्वॉल्व थी आहे। त असांखे त उमेदु आहे, असांजी पाण मीटिंग हुई हुन सां गॾु, त उते वियासीं ऐं उनखे पंहिंजो मौक़ो ॿुधायोसीं। असांजी अञा बि नीयत इहा आहे, सो इहे शयूं जेको सो की बंदूक जे ज़ोर ते मसा हल कोन थींदा, इहे उहे ठाह सां थींदा, ॻाल्हाइण सां थींदा, ऐं असांजी कोशिशि थियनि। ऐं अगरि नथा थियनि त पोइ एटलीस्ट कोर्ट जेको सो को रस्तो करे इन मसइले खे एक्सपीडाइट करे। तव्हां वॾी महिमाननि जी वॾी महिरबानी। नाज़रीन, इंतिहाई अफ़सोसनाक ॻाल्हि आहे, असांजो इदारो ऐं उहो जेको ठहियो आहे ऐं एॾो उनजे अंदरि इहे जेके मामला आहिनि, उमेदु कजे थी त जंहिं स्पिरिट सां इहो इदारो ठाहियो वियो हो ऐं उनजा फाउंडिंग मेंबर जंहिंमें लगारी साहिब बि हुया, त पंहिंजो काज़ी साहिबान बि हुया ऐं ॿिया जेके माण्हू पंहिंजो डॉक्टर साले मेमन साहिब जेके मशहूरु आए सर्जन रहिया आहिनि, उहे बि उनजे मेंबरनि में शामिल आहिनि। त अहिड़ा जेके वॾा नाला जेके उनमें शामिल हुया, उमेदु कजे थी त हिन उमिरि जे हिन हिसे में जॾहिं उहे फाउंडिंग मेंबर सभु 70+ आहिनि, उहे हिन सॼे मामले खे सुलझाए पंहिंजी नई नसल जे हथ में उहो इदारो ॾींदा, इन अंदाज़ में ॾींदा त उहो इदारो वधीक तरक़ी करे ऐं सिंध जे अंदरि तइलीम ऐं सिहत जे हवाले सां उन इदारे जा जेके ॿिया ख़िदमतूं आहिनि उहे जारी वसारी रहनि। प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो। पंहिंजे मेज़बान फयाज़ नश खे इजाज़त सदाईं।